अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल तकरार जे नई ईंदड़ एपिसोड में असांजी ॻाल्हि करण वारा सोप सीरियल तकरार ड्रामे के बारे में इन तफ़सीली ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां था त मुंहिंजे चैनल के सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा। तो हाणे मीर ऐं मूसा ऐं दरिया खान हाणे पाण में कॾहिं बि कोन ठहंदा ऐं ॿिए पासे शेरली ऐं सिजाल खान पाण में चोरी कंदा रहंदा। अब हू हुन जो चोरी कंदो ऐं हू हुन जो चोरी कंदो ऐं ॿिए पासे राणी भावल खान के चवंदो त तूं वक़्त ते एतबार न कर। नवाब खान सां मिलंदो थो रहे, हू कॾहिं बि तोखे धोखो ॾेई सघे थो। ऐं ॿिए पासे वक़्त भावल खान के चवंदो त असांखे हर हाल में मीर खे मारणो आहे ऐं नवाब खान मीर के मुठ में काबू करण जी पूरी कोशिश कंदो ऐं वक़्त नवाब खान के चवंदो त तूं मीर के काबू कर, उनखे मारण मुंहिंजो कमु आहे। ऐं ॿिए पासे मीर राणी सां मिलण जी पूरी कोशिश कंदो पर राणी सां मिली न सघंदो, छो जो भावल खान उनजे इंतज़ार मीर जे इंतज़ार में त हू अचे मुंहिंजे घर में गिड़े त मां उनखे मारे छॾियां। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइ लाइक कंदा। खुदा हाफ़िज़।